अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त खबरों। नाज़ी हालानी ऐं भरपासे में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। राति नमालूम चोर अमजद अली नांगोर ऐं हमाद अली सेतो जी दुकाननि खे खाट हणी मोबाइलूं, यूपीएस, कैश रक़म ऐं ॿियो लखे रुपयनि जो क़ीमती सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन हिंगोरो जी ख़बर मूजिब दुकानदार दुकान खोलिया त दुकाननि में का शइ न हुई। जॾहिं त इतला ते पुलिस पहुती भागियुनि सां गॾु पेरा खयां जेके ॾेवणा शाख रोड ते गुम थी विया। होॾां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं ॻोठाणनि अता हुसैन सेतो, हाफ़िज़ अली मर्दान सेतो, हमाद अली सेतो, अमजद अली नागौर, गुलाम शबीर सोलंकी, फौजी अता हुसैन किरियो, कामिल सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। शहरिन एसएसपी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त असांजी चोरी वापसि कराई वञे, ॿी सूरत में क़ौमी शाहरा ते धरणो हणंदासीं। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।